ओ नारे नारे, 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 ओ नारे नारे। अयाज तेरे जान निसार, ओ चीफ तेरे जान निसार। हर दौर बिराजो, हर दौर बिराजो, भूखी न झुकाजो। मैं रोज मौजू, गोलन की खुशबू, गोलन की बरखा, आतुर जो लीडर। सिंध जो वारिस, धरती जो वारिस, कौमन जो वारिस, नस्लन जो वारिस। कदम बढ़ाओ अयाज लतीफ, कदम बढ़ाओ अयाज लतीफ। अजीब तेरे जान साल, अयाज तेरे जान साल। नारे पली जाओ। सिंध जा हारियो, आबादकारो, कौमी अवामी तहरीक जा मरकजी अगवान साथियों, सिंधी हारी तहरीक जा नवा चूंडियल मरकजी सदर अनवर लोहानी साहब, कौमी अवामी तहरीक जा मरकजी अगवान अल्ताफ आस्करी साहब, मजहर राहुजो साहब, मुनवर जतोई साहब, अजीज तालपुर साहब, गुलजार जुबानी साहब, रोशन कन्नानी साहब, अब्बास तालपुर साहब, अब्बास पठान साहब, सिंधियाणी तहरीक की मरकजी सदर अधी जीनत समूह साहिबा, SST जा मरकजी सदर सजाद जतोई साहब, सदाम खोसो साहब, हारियो, आबादकारो, नौजवान ही बात डिसिप्लिन के नाले में कहीं गोड़ न करो। डिसिप्लिन के नाले में जो डिसिप्लिन लागू कंदो आहे वधी गोड़ कंदो। ये वरी मोहतरम रसूल फली साहब जो कॉल है। तेरे करे जेको डिसिप्लिन के नाले में अदा न गला, तू न गला जो वेरा, तू वेरा, तू वेरा, डिसिप्लिन न कर, वेरा, वेरा तू, शाबाश। भेनरों, साफ दोस्तों, मानू गड किए कबाए पाकिस्तान में या इंडिया में या बांग्लादेश में या अफगानिस्तान में मानू गड किए थी या इक़्तिदार वारा गड कंदा आहिनि जिन वटि हुकूमत हूंदी आहे या जेका हुकूमत में आर्जी तरह निकतल हूंदा आहिनि वरी हुकूमत में अचण वारा हूंदा आहिनि उन्हनि सां माण्हू ईंदा आहिनि इक़्तिदार या इक़्तिदार जी के बी टीमूं हूंदियूं आहिनि जिनके करोड़े रुपया इक़्तिदारी पार्टियूं ॾींदियूं आहिनि प्रोग्राम कराइण लाइ करे उन्हनि ते मर्कज़ में दबाव पवे किथे त उहो पंहिंजा हथ जा पार्टियूं ठाहे उन्हनि खां वरियूं जलसा रैलियूं हैदराबाद सखर कराची वॾा प्रोग्राम कराइबा आहिनि त जीअं उन्हनि जी आड़ में हू फ़ाइदो वठनि बाबा संत में वॾो ख़तरो आहे अलहदगी पई थिए उनजे पुठी ठपे गॾिबी वो माण्हू ओचितो अलहदगी जा नारा हणंदो अलहदगी जो नारो हिनखे चइबो धणी बख़्श खे उहो धणी बख़्श चवंदो न खपे न खपे पोइ वरी ओचितो हिकिड़ो ज़रदारी साहब ईंदो सोचंदो खपे खपे माण्हू चवंदा बाबा ही पाकिस्तान खे तिरी ॾेई झले बीठो आहे तंहिंजे करे हिनखे सदर कयो आसिफ ज़रदारी खे पहिरीं हथ वठी 50 माण्हुनि खां नारा हणाइबा न खपे न खपे पोइ उनजे नाले में वरी हिकिड़ो ओचितो ईंदो जेको चवंदो खपे माण्हू चवंदा ज़िंदाबाद ॾिसो ही जवान जो पुटु आहे खपे वारो तंहिंजे करे पोइ हिनखे ऐं उन न खपे वारनि खे मदद उन खपे वारे कई हूंदी त तूं निकिर
चार चंबा हणे त पोइ वरी खबरदार खबरदार वरी चार चंबा वारनि खे बंदी ॿियनि खे हुनजे आड़ में ॿिया 20 बंदी जीअं खून थींदो आहे न कंहिं ॻोठ में त पुलिस जा जावा थी वेंदा आहिनि ठठ उनजे नाले में 200 माण्हू बंदी करे ॾींदा आहिनि जांच पई हले हर कंहिंखां 50,000 लख रुपयो वठिबो खून उन्हनि लाइ अज़ाब कोन्हे तव्हीं सम्झो था खून ऐं धाड़ो थियणु पुलिस लाइ अज़ाब आहे ॻोठ में खून ऐं धाड़ो ऐं चोरी माना ठठ जे अमुन लॻो पियो त माना तबाही जीअं डॉक्टर दोस्त वेठा आहिनि हिते जे डॉक्टर दोस्त माण्हू सभु सिहतयाब हुजनि त माना अज़ाब मूंखे डॉक्टर खां पुछंदा मूं सम्झो अॻे त सभ खां वधीक के बीमारियूं सियारे में थींदियूं आहिनि तो मूं डॉक्टर खे चयो सियारे में तव्हांजूं मौजूं हूंदियूं जी सियारे में माण्हू बीमारी कोन थियनि मुझे छो बस वधि नज़रो ज़ुकाम जी मौजूं हूंदियूं आहिनि गर्मियुनि में मुझो कीअं जी डायरिया दस्त उल्टियूं खाधा ख़राब थी वञनि रखी उहे खाइनि दस्त चालू कालराऊं बीमारियूं मौजूं ई मौजूं तीअं पुलिस लाइ मौजूं ई मौजूं तीअं अहिड़े इक़्तिदार लाइ मौज सिंध में का बि फूक ॾेई का बि ॻाल्हि करायो उनजे आड़ में वरी हू ठठ कंदा बाबा ॾिसो सिंध में वरी हिकिड़ी तहरीक पई हले उनजो बचाव करणो आहे त बिलावल खे मौक़ो ॾियो न त सिंधी अलाए छा करे वञंदा तंहिंजे करे आसिफ खे अॻियां खणी अचो ॿिया माण्हू गॾु केरु कंदा आहिनि भताखोर ऐं ॾोहारी कंहिं बि पेट्रोल पंप ते वेंदो उनखे चवंदो हिन गाॾी में 40 लीटर पेट्रोल विझी केर हिन बस में 200 लीटर विझी केर हुन स्टार्टर खे चवंदो 4 बसूं मूंखे ॾे जे न ॾिनई तुंहिंजूं 2 बसूं छोड़ा ईंदा साड़े हलाए वेंदा त बस वारो हिकिड़े ॾींहुं बस ॾेई वेंदो ज़रा यूनिवर्सिटी महरान सिंध यूनिवर्सिटी लम्स शालती में वीसी खे चइबो 4 बसूं ॾे न त उस्तादनि खे ॾंड हणंदासीं 4 बसूं ॾेई वेंदा ॿिया भताखोर क्या मदरसनि वारा धणी उहे माण्हू जेतिरा गॾु कनि मदरसे में माण्हू वेठो आहे इमदाद अचे पई का ईरान खां का सऊदी अरब खां का कतर खां का कुवैत खां का दुबई खां दुबई वारा शेख पाण उते डिस्को बि खुलिया पिया आहिनि पाण उते गुरुद्वारा बि खुलिया पिया आहिनि पाण उते मंदर बि खुलिया पिया आहिनि तव्हांखे चई वेंदा असांजी वाजिबुल क़त्ल पाण जा ग़ुलाम आहियूं न हू दुबई मां सऊदी अरब मां पाण खे हुकुम ॾींदा सभु वाजिबुल क़त्ल पाण गॾा खणी ॾे पोयां डोड़दा वेंदासीं हू उते हाणे औरतुनि गाॾी हलाइण शुरू कई आहे सऊदी अरब में हाणे कैसीनोज़ बि खुलनि पिया हाणे उते गुरुद्वारनि ते पाण उन्हनि जा हुकुमरान इफ्तिताह पिया कनि यूएई में मंदर खुलनि पिया हाणे उनखे इजाज़त आहे पर पाण ग़ुलाम आहियूं पाण खे मोकल थोरी आहे पाण खे इजाज़त न आहे त पाण को खोलियूं अमन ममन मंदर को गुरुद्वारो पाण ते यकदमि उन्हनि जा जेके हिते नुमाइंदा वेठा हूंदा से पाण खे कदा वाजिबुल क़त्ल निकिले छाकाणि त हू मालिक आहिनि मालिक जीअं वणेसि थी करे तंहिंजे करे माण्हू गॾु कंदा हिकिड़ा मदरसनि वारा ॿिया भताखोर या इक़्तिदारी टीमूं चोथियूं उन्हनि जूं ॿी टीमूं जिन वटि पैसा हूंदा के सेठ जा के वॾेरे जा के नाज़िम जा के एमएनए जा के वज़ीर जा के सेनेटर जा उनजे ख़र्च ते ही भुखिया माण्हू ही ग़रीब माण्हू ही मिसकीन माण्हू ही आणी न चाड़ी लुथ ॾियारे सुमरा वारा माण्हू उन्हनि में ये हज़ारे औरतूं गॾु थियनि ही हज़ारे मर्द गॾु थियनि ही हज़ारे माण्हू राति जो कश्मीर मां निकिरनि 8-8 कलाक घोचकी मां निकिरनि वारह मां निकिरनि नगर पार्कर मां निकिरनि चंदो करे बस 20,000 माण्हू ॾियाड़ी वारो उनजी ॾियाड़ी 300 रुपया या 400 रुपया उहो पंहिंजी सॼी ॾियाड़ी बचनि जी ॿिन्ही जी कढी ॾे बस में निकिरजे पोइ वरी मानी खाइण लाइ ॻोल्हींदा वरी चवनि त बाबा हाणे भिट शाह ते दुआ घुरण आया आहियूं खतकोट वारा अलाए भिट शाह ते वाकई दुआ घुरण वेंदा आहियो लंगर वगर खाइण वेंदा आहियो विच में त बाबा सफ़र वॾो आहे लंगर पाणी लाइ के दरगाह वॾो सहारो लंगर वगर हलनि पिया पधर में माण्हू सुम्ही रहियो मौज लॻी पई आहे तंहिंजे करे ग़रीबनि जो काफ़िलो इहे छो थो करे साफ़ ई सोची ये असांजा मीडिया जा ऐं परफॉर्मिंग आर्ट्स जा दोस्त वेठा आहिनि इहे सोची त ही ग़रीब माण्हू एतिरा कीअं अञा अचनि पिया ॾिसो अञा काफ़िला अचनि पिया अञा दोस्त अचनि पिया कीअं था निकिरनि किथां था निकिरनि कीअं था अचनि मानी बुख चांहि अॻियूं अचनि कच्छनि में ॿारनि सीए छो केरु नहीं करे सोचो है सिंध जे माण्हुनि सोचो है त केरु नहीं क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन छा आहिनि छो आहिनि ही नौजवानी छो आहिनि ही छो था प्यार कनि अयाज़ लतीफ़ सां या क़ौमी अवामी तहरीक सां
पुछो ये असा जो मेहड़े नसीराबाद बा असा जो नाबीन दोस्त किए पंध करे अचे तो ये किए दा अचन करे सोचो तो केर आयु पाण गूंगन की ज़बान आयूं पाण बेज़बानन की ज़बान आयूं पाण आवाज आयूं उन्हनि जो जेके नथा ॻाल्हाए सघनि पाण निधन कन जा धणी आयूं पाण लावारसन जा वारिस आयूं पाण उन्हनि समूरन के जिनके झगड़ो वियो आहे उन्हनि में अकेला सरकश आवाज आयूं पाण गुलामन जो मज़ामती पड़ादो आयूं पाण उहा गाह उहा चीख उहा ललकार आयूं जंहिंजे लाइ सिंध सदियुनि खां इंतज़ार में आहे असी निंड जा नैण आहियूं परी निंड जा नैण निंड ऐं निंड जूं अखियूं असी निंड जा नैण आहियूं परी सुते सा जागी वणे दूर दूर सितारा लताड़े असांजो शऊर सवे चंड साथी कतन जा सवे काफिला रह गुजर में सफर में सवे कायनातूं न आगाज जिनजो न अंजाम जिनजो ज़राए मका खां मुसलसल निजातूं अज़ल खां अबद ताईं सुख जूं बरातूं जॾहिं मोट खाऊं सवे राज आणियूं जॾहिं मोट खाऊं सवे राज आणियूं सवे साज़ जे लाइ आवाज़ आणियूं सवे चंड चायूं सितारा तिगायूं उन्हनि सां अची सॼो जग लॻायूं असीं जाग जा भाग आहियूं पिरी असीं निंड जा नैण आहियूं पिरी निंड जा नैण आहियो जॾहिं सॼी सिंध हारनि खां लाताल्लुक़ आहे तॾहिं हारनि जो आवाज़ तव्हीं आहियो को धणी धोणी कोन्हे हींअर हारनि जो सिंधियुनि खे हिन में लॻायो वियो आहे फलाणे जो इलाज थियो कोन थियो प्लेटलेट जो छा थियो फलाणे खे चेल में सूर आहे हुनजो इलाज सॼी सिंध लॻी पई आहे चेल जे सूर ते चेल जी सिंध 7 करोड़ सिंधियुनि मां 6.5 करोड़ खे चेल जो सूर आहे उन्हनि जे चेल जे सूर जो को ज़िक्र कोन्हे तव्हां सभिनी खे लॻायो वेंदो कम सां ओतिरो तव्हां सभिनी लाइ कम आहिनि त बाबा फलाणी जुतीअ ते अजरक ठही पई आहे हलो 3 हफ़्ता अजरक जे पोयां जुती ते अजरक छो ठहियल आहे पहिरीं ॻाल्हायो वरी तव्हांखे ॿुधाईंदा त बाबा फलाणे माण्हू जंजीअ जे पिंगे जी बेहुरमती कई वरी जंजीअ जे पिंगे ते लॻिजो वरी चवंदा फलाणो धणी बख़्श खे पुलिस ॿधी वई वरी धणी बख़्श पोयां लॻिजो करप्शन जेका सिंध तबाह करे छॾी आहे सिंध जा जेके वसीला लुटिजी विया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कंदड़ सिर्फ़ु तव्हीं आहियो ही जेके माण्हू वेठा आहियो ही किरण रेबारी मीर सजाद ही असांजो क़ौमी अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म ते अॼु सियासत जो आगाज़ कंदड़ गुलाम नबी खोसो साहब सीनियर गुलाम नबी खोसो साहब अदी खैर नसा खोसो साहिबा उन्हनि जे काफ़िले जी अॼु क़ौमी अवामी तहरीक में वरी शमूलियत जो ऐलान करे सरगर्म थियण जो ऐलान कयो आहे इहे माण्हू आवाज़ आहिनि उन्हनि माण्हुनि जो जिनजो को ज़िक्र कोन थो करे आउं अमेरिका वेंदो आहियां बर्तानिया वेंदो आहियां फ्रांस जर्मनी ऑस्ट्रेलिया कैनेडा मूंखे हिकिड़ी हैरत थींदी आहे तव्हांखे ॿुधायां न्यूयॉर्क में वेंदो न्यूयॉर्क हिकिड़ा पंजाबी या पश्तून हूंदा उहे पीटीआई सां गॾु हूंदा ॿिया पंजाबी हूंदा जेके PMLN सां गॾु हूंदा हू पीटीआई वारा नवाज़ शरीफ़ जा केरु ईंदो हुन जे ख़िलाफ़ बैनर खणी एहतिजाज पिया कंदा ऐं चवंदा इमरान खान ज़बरदस्त ॿिया पंजाबी हूंदा जेके चवंदा बाबा इमरान खान ज़बरदस्त कोन्हे नवाज़ शरीफ़ ज़बरदस्त आहे सिर लॻे हिकिड़ा पश्तून मिलंदा लंडन में जेके चवंदा असीं PTM सां गॾु आहियूं ॿिया चवंदा न ANP सां गॾु आहियूं ॿिया चवंदा न असीं JUI सां गॾु आहियूं शरई निज़ाम अचणु खपे फर्स्ट क्लास उर्दू ॻाल्हाईंदड़ हिकिड़ा चवंदा मुस्तफ़ा कमाल सां आहियूं ॿिया चवंदा अल्ताफ़ हुसैन सां आहियूं
क्या चवंदासीं हिननि सां गॾु पिनी सां गॾु कोन्हे असीं एमक्यू हकीकी सां गॾु आहियूं या जेयूपी सां गॾु फर्स्ट क्लास सिंधियुनि लाइ वेंदो लंडन में वो चवंदो अयाज़ लतीफ़ पलीज साहब गॾु आहियां बिलावल साहब गॾु आहियां पीर पागावे साहब गॾु आहियां नवाज शरीफ साहब गॾु आहियां अली वादिल शेख जिंदाबाद जलाल महमूद साहब सलाम तो पेश कया अॼु साईं अयाज़ लतीफ़ पलीज जी सालगिरह आहे मुबारकबाद वरी ॿिए ॾींहुं साईं सियावल हसन लंजार साहब जी सालगिरह आहे मुबारकबाद अॼु असांजे बाल शर्जील मेमण जो इलाज करायो वञे अॼु असांजे बाल याकत जतोई साहब खे गुलनि जा नज़राना तो पेश कया मासी वराई केॾी महिल पंहिंजी केॾी महिल पराई अंधी जहिड़ी पेके जहिड़ी सावरे ह्यूस्टन एयरपोर्ट तां निकिरो त सिंधी अयाज़ लतीफ़ पलीज जी बेग छिकी न ईंदो वरी 15 ॾींहंनि खां पोइ पीपल्स पार्टी जो करप्ट वज़ीर ईंदो उनजी बेग छिकी न ईंदी ह्यूमन राइट्स जो अॻुवान ॾिसंदो अयाज़ लतीफ़ पलीज खे ॻीचीअ में गाना वरी ॾिसंदो त उहो ॿिए ॾींहुं बीठो हूंदो उहो चवंदो मंज़ूर वसाण साहब जो ख़्वाब ॾिठो कमाल अदी जीनत समो के भाग रुपए का भेण मिलंदी चदी सुजानी तरीके सलामती पेश कया ॿिए ॾींहुं वरी साॻी भेण असांजी लंडन वारी अदी शैला रज़ा के भाग रुपए उनखे सलाम बि पेश कया ह्यूमन राइट्स वारा ईअं एनजीओ वारा ईअं सिविल सोसाइटी हिकिड़े ॾींहुं दुआ पई घुरे हैदरबंद जतोई जे मज़ार ते ॿिए ॾींहुं वरी दुआ पई घुरे साईं अब्दुल्ला शाह जी मज़ार ते हिकिड़े ॾींहुं बीठी आहे दोदे सूमर जी मज़ार ते उते पई दुआ पई ॿिए ॾींहुं अयूब खोड़ जी मज़ार ते बि दुआ घुरे सिविल सोसाइटी सिंधी सिविल सोसाइटी जेके मारीन उन्हनि लाइ दुआ पिया घुरनि जेके मरनि उन्हनि लाइ दुआ पिया घुरनि जेके कुटीन उन्हनि सां गॾु आहिनि जेके कुटजनि पिया उन्हनि सां गॾु सेल्फी अयाज़ लतीफ़ पलीज साहब गॾु आहे ऐं सेल्फी असांजे प्यारे सुहेल अनवर सियाल साहब गॾु शादीअ में अयाज़ लतीफ़ पलीज साहब गॾु ऑटोग्राफ पिया वठनि ऐं शादीअ में यामोर साहब या शोरे साहब खां ऑटोग्राफ पिया वठनि ज़बरदस्त सिंध में तव्हां करोड़े अरबे रुपया खाई वञो हिकिड़ो शहर पढ़ी छॾियो चवंदा साईं ॻाल्हि हिकिड़ी आहे टपड़ सभु खाई आहे पर साईं का तकरीर कई छा असेंबली वाह 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 हिकिड़ो हुते वेठो आहे असांजो हमरा हिकु ॿ टी लाइन नालो खपंदो खणा हिन पासे उनखे आउं ॾिसंदो आहियां पोइ केॾी महिल हिकिड़ी तनज़ीम जी पोस्ट पे रखंदो आहे वरी ॿी पोइ तनज़ीम रखंदो आहे केॾी महिल हिकिड़े खे बि शाबाश ॾींदो आहे केॾी महिल ॿिए खे बि ॾींदो आहे केॾी महिल हिकिड़े जुलूस खे चवंदो आहे ज़िंदाबाद केॾी महिल ॿिए जुलूस खे बि चवंदो आहे ज़िंदाबाद अॼु ताईं आहे कैसा बाबा खुदा बख्श तूं कैसा आई मज़हर राहुल जो है नाइट जो भी समझी आ शायद अल्लाह तो कैसा आई तो देख खबर चार मुझे प्यारा तो वही कैसा सभी सिंधी सिविल सोसाइटी हो कश्मीर का वठो कराची लंदन का ब्राजील का वठो तो कैसा गए हो साफ ही ये जनता ये जस्टिफाई अगर साफ इनके लिए गैर जानबदार ठहरो जज के गैर जानबदार ठहरो पुलिस वाले के गैर जानबदार ठहरो जज थोड़ी हिकिड़ी पार्टी हो पासो खणो साफ ही नहीं ठहरो ठीक है अदीब गैर जानबदार थी दो अदीब पढ़ा दी सोई सद में सोधे साहब गॾु हुजे संघार साहब गॾु हुजे ऐं वरी जेको अरगोन तुरखान साहब गॾु हुजे सिराज हक मेमण ईअं करे आजा त हिकिड़े चैप्टर में लिखे पियो सौदो जबरदस्त संघार जबरदस्त ॿिए चैप्टर में लिखे पियो मिर्ज़ा बाकी बेग जबरदस्त मिर्ज़ा तुरखान फलाणो उहो जबरदस्त इहो थोरी थींदो आहे तारीख़ में ईअं थींदो आहे लतीफ़ साईं चवे त बाबा मारवी ज़िंदाबाद ऐं वरी ॿिए पासे चवे त खेत बि ज़िंदाबाद उमर बि ज़िंदाबाद ससुई बि ज़िंदाबाद ऐं पुनूअ जा भाउर बि ज़िंदाबाद ईअं को थींदो आहे छा ईअं कोन थींदो इहो फ़क़ति सिंध में थो थिए उनमें तव्हीं आवाज़ आयो चैलेंज आयो तव्हांजे पोयां सभु छो आहिनि सभु तव्हां ते हमलावर छो आहिनि मूंखे माण्हू चवंदा आहिनि अयाज़ लतीफ़ पलीज सभु तो ते हमलावर ऐं चवंदो आहियां सभु मूं ते हज़रत अली चयो आहे त जेकॾहिं सॼी दुनिया तव्हांखे पसंदि थी करे त तव्हीं हक़ ते न आहियो सॼी दुनिया तव्हांजे ख़िलाफ़ आहे माना तव्हीं हक़ ते आहियो तव्हीं ॾिसो पिया हींअर सॼे सिंध मां हज़ारे माण्हू क़ौमी अवामी तहरीक में शामिल पिया थियनि छो पिया थियनि 2015-16 का इंतज़ार पिया कयूं मथां हेॾा कम थी वञे मथां हेॾा कम या वरी ॾिठूं त मथां ही माण्हू सवेर हिकिड़ा त कमनि जे पोयां हुआ उहे पाण अञा कोन ईंदा हिकिड़ा माण्हू सचा माण्हू हुआ उन्हनि सम्झो मथां उहो होॾा को ॿूटो भरे मथां हू सही रस्ते ते सिरात मुस्तक़ीम ते अचनि ॾिठूं कुझु कोन थियो ॾिठूं सही रस्ते ते ही आहिनि ऐं उन्हनि खे सही रस्ते ते हलणो
पाणदा उहे पिया अचनि जंहिंखे सच जो सफ़र जारी रखिणो हो, जंहिंखे इनकलाब जे हक़ीक़ी मंज़िल लाइ पेर खणणा हुआ, उहे सभु हेॾा पिया अचनि। सिंध में कहिड़ी पार्टी आहे जंहिंमें हर हफ़्ते हर 15 ॾींहं सवे माण्हू था अचनि, सवाइ क़ौमी अवामी तहरीक जेका पार्टी आहे। माण्हू ॿियनि पार्टियुनि मां भॼनि पिया, क़ौमी अवामी तहरीक में अचनि पिया। छो पिया अचनि? छाकाणि त उन्हनि खे ख़बर आहे त ही क़ौमी अवामी तहरीक, ही जेके माण्हू वेठा आहिनि, ही जेके अॼु वेठियूं आहिनि, ही जेका क़यादत वेठी आहे असांजी, ही क़यादत ॾिसो भला, ही क़यादत हिते वेठो आहे, ही जेको मुनवर जतोई आहे, ख़ान सुमरो करे वेठो आहे, अनवर नुआणी करे कंदकोट करे कशबोर मज़हर, वो अशफाक चंदन फरहान ऐं काशिफ सॼी राति कराची जे फयाज़, कराची जे ॻोठ ॻोठ में नसरुल्लाह ऐं सलामत ऐं अजीब अजीब जज़्बा ऐं वलवला खणी पोइ हैदराबाद में हिकिड़ो खिची हिकिड़ो ॻोठ अल्ताफ़ ख़ासकेली, अशरफ लाका, अब्बास, रफ़ीक, रोशन, हलला हलला हलला, ही बुलेदी बाबू, ही ॻोठ, वो तंगवाणी वञी ॾिसो, वो सचल, वो रब ॾिना, वो घोटकियूं, ही भुटा, वो शर, वो लुत्फ़ मियां, एहतजाज, मुज़ाहिरा, सॼी सिंध में आहे किथे केरु आहे? हींअर सिंध में केरु आहे? सिंध में QHT का सवाइ केरु बि कोन्हे, क़ौमी अवामी तहरीक का सवाइ केरु बि कोन्हे। कोई रब कोई चीज, कोई चीज, निमिरता हफ़्तो ॻाल्हाईंदा, निमिरता विसरी वरी का तानिया ख़ासि के लिए पधरानी तानिया ख़ासि के लिए थे मुंह मथो पिटबो हली वेंदी, वरी का नौरीन अगवा थी वेंदी, नौरीन वापसि मिलंदी का नाला रिंद मारिजी वेंदी, नाला रिंद लाइ रोज पिटबो कंदो का बीबी मरी क़तल थी वेंदी, बीबी मरी बि वापसी कंदो का रुखसाना सियाल हली वेंदी, को नरेश को राजेश हलियो वेंदो, का रिमशा वसाण हली वेंदी, को साहिल कोरे जो गुम थी वेंदो, का ज़ारा मंगी हली वेंदी। ओचितो केॾीमहिल तव्हांजी मां नज़र फज़ीला सरकी जे माउ थी, कॾहिं इमरान जोखे जी माउ खे रोईंदो ॾिसंदो, कॾहिं मोहन गुम हूंदो, कॾहिं को न्याणी के ॿार खे कुता पिया पचींदा, उन लाइ 4 ॾींहं पोस्टूं रखंदो। बोड़ कीअं रखिबो आहे? बायूं बोड़ कीअं रखंदियूं आहिनि? बोड़ थोरो आउं रखंदो आहे, चांवर कचा थी वेंदा त जॾहिं अकेलो हूंदो आहे चांवर रधण जी कोशिशि कंदो आहे। हिकिड़ो कुकर आंदो प्रेशर कुकर वांगुरु, पोइ अची आयोसि भलेशा मां, हुन में चांवर वांवर विझी 10 मिंट चङनि पर 10 मिंट में थिए कोन था, 20-25 मिंट लॻनि था, पोइ चांवर हुन में विझी चपड़ सभु विझी पोइ मथां ढक बंदि करे रखिबो, पोइ वरी चांवर तयारु थींदा आहिनि। त चांवर या बोड़ ढक रखिबो आहे त बाफ़ ते गरम शइ रधबी आहे, ढक लाइ छॾींदो, पाणी उॾामी वेंदो, बाफ़ बणिजी तर लॻी वेंदो, बोड़ खे पाणी वेंदो हलियो, बोड़ तर में लॻो पियो सॼो सड़ी वेंदो, बाफ़ वेही निकिरी। बाफ़ ज़रूरी आहे बोड़ रधण लाइ, क़ौमुनि जे सियासी जिदोजहद लाइ सियासी बाफ़ ऐं स्टीम जी ज़रूरत आहे। सियासी बाफ़ ऐं बेचैनी, जज़्बो, कावड़, दुख, तकलीफ़, ज़िल्लत जो एहसास, तबाही जो एहसास, पंहिंजी बेइज़तीअ जो एहसास, पंहिंजे क़ौमी हक़नि जे खसण जो एहसास, पंहिंजे माण्हुनि जे महिरूनीअ जो एहसास, उहा बाप गॾिबी हुई। पोइ उन बाप सां तरबियतूं थींदियूं, माण्हू डायलेक्टिकल मटीरियलिज़म पढ़ंदो, माण्हू सम्झंदो आगातनि समाजनि खे त ग़ुलामदारी समाज, उन खां अॻु में क़दीम इज्तिमाइयत, पोइ ग़ुलामदारी, पोइ जागीरदारी, पोइ सनअतकारी, उन खां पोइ सोशलिज़म। हू बाप गॾिजी क़दीम इज्तिमाइयत, पोइ ग़ुलामदारी, पोइ जागीरदारी, पोइ सनअतकारी वारे निज़ाम खां अची बाप बणिजी सोशलिज़म। पर जॾहिं बाप फेसबुक ते निकिरी वञे, ढक लही वञे, कावड़ लॻे, तव्हां स्टेट बाबा फलाणो सिंध में ज़ुल्म थियो, तव्हां स्टेटस रखी वञो, बसि कमु थी वियो। माण्हू मरी वियो, तव्हां फेसबुक ते स्टेटस रखी वञो, तव्हांजी बाहि दवाई निकिरी, बोड़ रधिजे कीअं? इनकलाब जो जिदोजहद जो बोड़ रधिजे कीअं? बाप त निकिरी वई।
फेसबुक ते पोस्ट रखी है बाबा छा फलानी न्याणी सा ज़ुल्म है फेसबुक ते पोस्ट बाबा बदीन में पानी कोने पोस्ट रखी है बाबा नसरपुर आबाद कर तबा बाबा साकरे में ज़ुल्म है पोस्ट रखी है अब तो छा कयो अगे माण्हू कदा तो छा कयो कि आ पदल और रैली में वे साया नहीं पली सागद कंद कोट का कराची तई 47 नी पद के जे हाणे छा कंदे जे मु ब स्टेटस रखया ता कोन छा मुकल ब स्टेटस रखया बियो मु तुजी पोस्ट के लाइक कयो बियो तुजी पोस्ट शेयर कयो बियो मु नते तो के वॉइस मैसेज मोकलियो व्हाट्सएप ते जिदोजहद पे थे वॉइस मैसेज मोकलियो व्हाट्सएप ते फेसबुक ते रात जो हमरा कई दोस्त अड़ा है वाकफ रात जो प्लास्टिक की थैली सवाई हथ अची वई अध पा जे बजाय पा वाली थैली हथ अची वई स्टेटस बियो रखी ॾींदा सुबुह जो 8 बजे ॾिसंदासीं वो स्टेटस हूंदो ई कोन सुबुह जो सुजात जो हमरा थैली वई खबर पई त बाबा ही तला छा लिखी हलियो सुबुह जो ख़बरूं पियूं ही जेको समाज पिया ठाहियो सिंध में थैलियुनि ते हलंदड़ ब ठुकाणी छरे जा वो क़ौमी जिदोजहद सुबुह जो छरे जो असर वियो क़ौमी जिदोजहद वई इन सां कमु कोन हलंदो निशा मरती बीहणो पवंदो मन तरा हाजी बुगोयम तो मना गाजी बुगो में कम कोन हलंदो तू भी चङो ई अयाज पली जे साहब से लगे फलाणे साहब असांजे जुगशाही में हिकिड़ो हमरा हूंदो गुज़ारे वञे पली जो असांखे भाई चो वो जुगशाही में ब हमरा हुआ वो पाण में कोन ठहंदा हुआ जोखिया ज़ात जा हुआ हिकिड़ो गुलाम कादिर जोखियो ॿियो हमज़ो ख़ान जोखियो वो जेको विचो हमरा हो सो ॿिन्ही जो दोस्त हो पोइ हुन खां पुछंदा हुआ गुलाम कादिर जोखियो सही आहे या हमज़ो ख़ान जोखियो सही आहे चवंदा हुआ ग़लति गुलाम कादिर बि कोन्हे हक़ ते हमज़ो ख़ान बि आहे शाही कहीं न गुलाम कादिर हक है हक हमज़ो गलत गुलाम कादिर भी कोने हक ते हमज़ो भाई हाने सॼी सिंध इएं गलत गुलाम कादिर भी कोने हक ते हमज़ो भाई गलत अयाज लतीफ़ भी कोने हक ते आसिफ ज़रदारी भाई बिलावल साईं वाह जी शेर पढ़ियो सॼी सिंध कुता भी खाए तॾहिं पिया पढ़ो शेर पढ़ी तकरीर कई सही क़ौमी असेंबली में तकरीर सही कीअं बि आहे फलाण जेके माण्हू सिंध जे माण्हुनि खे वाजिबुल क़ताल करार ॾियनि उन लाइ वरी चवंदो साईं वाह 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 मिसिंग पर्सन खे आवाज़ बुलंद अरे जेके सिंधियुनि खे वाजिबुल क़तल करार ॾींदा आहिनि उन्हनि खे वरी चवंदा वाह साईं वाह मिसिंग पर्सन ते आवाज़ बुलंद माना जेकॾहिं ज़िया लंजार सुभाणे अची चवे नारे सिंध जीए सिंध त जेके टपड़ खाली विया ऐं जेकॾहिं ज़ियाउल उथी अचे मुशरफ अची चवे तो शाह लतीफ के सलाम तो पेश किया तो माना मोरो मेड़ दादू लाखात खेसारा मोरी शहीद वो सब छुटा छाकाण त हुन जी भिटशाते जाग भिटाई घोट शेखाया जो बेत पड़ो बस सिंध के ये हलाइदो असा वांगुर थियो सिंधियो असा वांगुर थियो केर कोने न को इक़्तिदार है न को वजारत है न को हजार एकड़ भत्ता खोर वांगुर ज़मीनुन कल को मिलियो कि फलाने भत्ता खोर जे 1000 एकड़ हाणे 600 एकड़ हमारे पार्टी 800 एकड़ हेडा 1200 एकड़ हेडा भत्ता खोर हुकूमतुन सां मिली उन्हनि जा बीटी मुठी ज़मीनूं ठाहींदा माल ठाहींदा पोइ वरी जॾहिं सिंध ला वेंदा त सिंधी उन्हनि खे पंहिंजे वोट जे पर्ची सां रद्द करे आंगूठो कढी ॾेखारींदा त सिंध तव्हांखे रद्द थी करे सिंधियो कौमी अवामी तहरीक बणिजो कहिड़ी कौमी अवामी तहरीक जेके परवाह कान्हे त पैसा आहिनि या कोन्हनि परवाह कान्हे त बस जो भाड़ो आहे कोन परवाह कान्हे त असेंबली में वियासीं कोन थियासीं वज़ीर वारो खड़को आहे या कोन्हे असीं हर दौर जो आवाज़ आहियूं असीं रसूल बख्श पली जे नक्शे कदम ते आहियूं फाज़ल राहुल जे नक्शे कदम ते आहियूं साज़ी गफ़ार जे नक्शे कदम ते आहियूं असीं नक्शे कदम ते आहियूं रसूल बख्श ॾेथे जे असीं नक्शे कदम ते आहियूं हसन फसाए जे अमानला बपड़ जे नवाज कंदरानी जे आशिक जुनेजे जे गजाला बतूल सिद्दीकी जे हर दौर में हम हर जमाने में हम जहर पीते रहे गीत गाते रहे जिंदगी के लिए साथ वस्ल की सर्फ खुशी के लिए दीन दुनिया की दौलत लुटाते रहे फिक्र फाका का तोशा
संभाले हुए जो भी रास्ता चुना उस पे चलते रहे, बाल वाले हकारत से तकते रहे, दान करते रहे, हाथ मलते रहे। हमने उन पे किया हर्फ हक संग संग, जिनकी हैबत से दुनिया लरसती रही, जिन पे आंसू बहाने को कोई न था, अपनी आप उनके गम में बरसती। दोस्तों, सच चवण सिखो। आबादगार मूं वटि आया, ही सम्झा ढिंग आबादगार वञो मुंहिंजे घर जे ॿाहिरां कतारूं गाॾियूं जी बीठियूं हुयूं, 1.5-2 करोड़नि वारियूं गाॾियूं। हिकिड़ी 4-5 करोड़ वारी गाॾी हुई। मूंखे चयो तबाह थी विया आहियूं, बर्बाद थी विया आहियूं। मुझे मन बाबा 87-88 का सिंध में हुकूमत कंहिंजी आहे? उन्हनि सम्झाऊं पीपल्स पार्टी जो। मुझे 87-88 का सिंध में जेके भी हुकूमत आयूं आहिनि, लीग जूं हुजनि, पीपल्स पार्टी हुजनि, वेठा त सभु तव्हीं आबादगार वॾेरा हो। पीपल्स पार्टी में तव्हीं वॾेरा, लीग में तव्हीं वॾेरा, फंक्शनल लीग में तव्हीं वॾेरा, पीटीआई में तव्हीं वॾेरा, ज़रदारी साहब वॾेरा, अरबाब रहीम लियाकत जो तो ये मुजफ्फर शाह जे हुकूमत में तव्हीं वॾेरा, कायम अली शाह, अब्दुल्ला शाह, आफ्ताब शोबान, मीरानी साहब तव्हीं वॾेरा, ऐं तव्हीं सभु आबादगार। पोइ तव्हांजो पाणी कीअं थो रुकिजे? कंहिं रोकियो आहे? कंहिं सेठ जी रोकियो आहे? कंहिं दहशतगर्द वज़ीर आला आयो को उन जी रोकियो आहे? को कम वज़ीर आला सभु तव्हांजा। तव्हीं कंप्रोमाइज़ था कयो, तव्हीं 4 ॾींहं टिपा ॾियो था। पोइ तव्हां मां किन खे शुगर मिल इंडेंट में सुठो अघु ॾेई थी ॾे, तव्हांखे मैनेज था कनि, तव्हांखे कोरिया, जापान, चीन ऐं स्विट्जरलैंड जो टूर था करनि। उन टूर ते तव्हीं वञो था, उते टपण विकिणी सिंध जे सरकार जे खज़ाने जा, तव्हीं ख़ुशि थी, तव्हीं सरकार सां ठही था वञो। आबादगारनि जूं कुझु माण्हू चङा हूंदा, पर आबादगारनि जी तंज़ीमुनि में जेके बि चङा मुड़ुस आहिनि, उन्हनि जी वॾी अक्सरियत कंप्रोमाइज़ थी करे। कमाल जे आबादगारनि लाइ धरना, हिन फ़क़ीर वञी आया, क़ौमी अवामी तहरीक जी लीडरशिप वञी आया, वो कंप्रोमाइज़ करे भॼी विया। कणिक जे बारदाने ते सौदो करे छॾियो, फुटनि जे अघनि ते सौदो करे छॾियो। सारियूं उत्तर सिंध जे लखे हारियुनि जी ज़िंदगी खे चंद वॾेरनि सौदा करे सारियुनि जा अघ केराए हुकूमत। हाणे हुकूमत में एमएलए वियो, वज़ीर वियो, मरणो खाओ था, परणो खाओ था, सरकार सां जुलूस कढी, वरी आबादगारनि खे 50,000 रुपया ॾेई उन्हनि सां फोटो कढाए वरी सरकार लाइ बैठायो। सिंध जे आबादगारनि लाइ आबादगार अॻवाननि खे आबादगार थियणो पवंदो। हुकूमत जो नुमाइंदो थींदा, हुकूमत जा कमु कोन थींदो। ऐं शहरनि में रहंदड़ माण्हू सम्झनि त शहरनि जी सॼी इक़्तिसादियात ज़राअत ते हले थी। कारनि जा शोरूम, रियल एस्टेट, फर्नीचर, गाॾियूं, जेकॾहिं माण्हुनि जी ज़राअत जी चेल भॻल हूंदी, शहर जूं बाज़ारूं वीरान हूंदियूं। सिंध जी ज़राअत लाइ आवाज़ नथा बुलंद कयो, सिंध जी इक़्तिसादियात तबाह थी वेंदी। ऐं हिन कॉन्फ्रेंस जो फ़ाइदो वठी आउं ॿुधाइण थो चाहियां अल्ताफ जी बाक़ियात खे। मूं कल्ह चयो आहे, तव्हांजी स्टेज तां ॿुधायां थो, ऐं कंहिं कमु ख़ामोशी त कंदो आहियां, माण्हुनि खे ख़बर कान हूंदी आहे। पोइ असीं हाय घोड़ा कोन कंदा आहियूं, चकेची पैसे ते राति जो रोज़ स्टेटस कोन रखंदा आहियूं, हीअं करे छॾियोसीं, हीअं करे छॾियोसीं। मूं टियों ॾींहुं सिंध बार काउंसिल, पाकिस्तान बार काउंसिल, हाई कोर्ट बार एसोसिएशन जे वफ़द खे मिली मूं चयो आहे, मूं चयोमान सॼे सिंध जे बार एसोसिएशन खां करारदाद पास कयो त इमरान खान फरूख नसीम खे हटाए छॾ। फरूख नसीम सिंध दुश्मन आहे ऐं पाकिस्तान दुश्मन आहे। ऐं बार एसोसिएशन वारनि मूंखे चयो त असीं करारदादूं हाणे कनि न कनि, ऐं वरी पोइ लॻंदो छाकाणि वकीलनि जे प्लेटफॉर्म तां पाकिस्तान जे लॉ मिनिस्टर जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद थियणु खपे। ही रॉ जी एजेंडा आहे, जेका एजेंडा एमक्यू में फरूख नसीम उन्हनि जा हवाली खणी था अचनि।
इन्हनि खे रॉ जी सपोर्ट आहे ऐं इन जे बैकग्राउंड ते पीपल्स पार्टी उन्हनि जा पुठियां ठपरे थी त जीअं बलदियाती चूंडनि खां अॻु में सिंधी मुहाजिर तज़ाद पैदा करे एमक्यू में पीपल्स पार्टी वरी इलेक्शन में वञनि ऐं वरी ड्रामो करे बलदियाती चूंडूं खटीनि ऐं पीटीआई उन्हनि सां गॾु आहे। फरूक नसीम खे वफ़ाक़ी वज़ीर उन्हनि बनायो आहे। ऐं इमरान खान का पूछा तो इमरान खान आप वजीर आजम है पाकिस्तान के, आपकी एजेंडा पे सिंध कहाँ है? ये जो एहसास प्रोग्राम है इसमें सिंध की बजट कहाँ है? अज सुबह जो फहमीदा मिर्जा साहब के चयो अज सुबह जो, लेकिन तो कौन पे चवा लाइव पे चवा वफाकी वजीर साहबा के अज सुबह जो चयो थम तो एहसास प्रोग्राम में सिंध जो शेयर वठण लाइ हेल्थ कार्ड में सिंध के पुठिते पियल ज़िलनि थर रहे अछड़ा थर रहे खैरपुर उते चई मूंखे पाण ॿुधाई मूंखे चई त जेके प्रोविंशियल गवर्नमेंट्स आहिनि उहे चवनि थियूं असांखे प्रोग्राम ॾियो। सिंध गवर्नमेंट ॻाल्हाई गांधी मर्कज़ में उहे चवे थी इनकम सपोर्ट प्रोग्राम काफ़ी है, एहसास प्रोग्राम में शेयर लाइ 30-40 सैकड़ो 50 सैकड़ो उनखे कॉन्ट्रीब्यूट करणो आहे, तयारी कोन्हनि ऐं चई हुननि खे बि को इंट्रस्ट कोन्हे जेकॾहिं सूबाई हुकूमत नथी घुरे असीं छा ला ॾियूं। माना मथे तव्हांजो को ज़िक्र ई कोन्हे। 5 साल सरदारी वेठो सदर ऐवान सदर क़ौमी असम्बली तव्हांजो ज़िक्र ई कोन्हो, कमई ॿिया माल ठाहियो। नवाज शरीफ जे 5 साल में तव्हांजो ज़िक्र ई कोन्हो ऐं इमरान खान जे साल में तव्हांजो ज़िक्र ई कोन्हे, ज़िक्र ई कोन्हे। सिंधियो तव्हांजो ज़िक्र कोन्हे, तव्हीं जहिड़ो करे आई कोन्हे, तव्हां आई कोन्हे। जीअं पंहिंजे हैदराबाद ऐं कराची जे ज़िक्र में पाण को कलोई जो या डीपले जो या वीरावा जो या भालवा जो ज़िक्र कंदा आहियूं। छा हैदराबाद में वेठा आहियूं पाण को कॾहिं जॾहिं मालवी जो ज़िक्र ईंदो तॾहिं वीरावा ऐं भालवा जो ज़िक्र कंदासीं। बाक़ी हूअं पाण खे को यादि आहे छा त कलोई में छा थियो या ॻड़ी यासीन। तीअं जीअं हैदराबाद ऐं कराची में वेही हौसपुर हुजे तीअं इस्लामाबाद में सिंध अथव ईअं हौसपुर यादि ई कोन्हे। छाजी हौसपुर में बंदि टुटंदो त पोइ हौसपुर यादि ईंदी, पाण हलंदासीं। तीअं सिंध में को बंदि टुटे त पोइ इस्लामाबाद खे यादि पवंदो। सिंध जो को ज़िक्र ई कोन्हे। पीपल्स पार्टी के एजेंडा में सिंधी आहिनि ई कोन त वफ़ा खे कहिड़ो लाचार पियो आहे। जिनके तव्हीं गाए वॼाए नची टिपी बिजा तीर बिजा करे झिमरियूं हणियूं था कीअं बि आहिनि, वरी बि फलाणो आहे, वरी बि शाही कराइणी आहे, अबा खुद जो कर्ज़ आहे, अबा कब्रिस्तान आहे, पढ़ियल लिखियल माण्हू टिपा ॾेई खपे पे ठपा कयो। पोइ हू तव्हांजी परवाह छो कनि, छो तव्हांजी परवाह कनि? जॾहिं तव्हांखे पंहिंजी परवाह न आहे, जॾहिं तव्हांजो इंट्रस्ट न आहे त सिंध खे बजट जो हिसो मिले। तव्हां जॾहिं लिखी पढ़ी सभु ॾेई छॾियो आहे ज़रदारी खे त तव्हांखे इस्तेमालु कनि। तव्हांजे नाले में त पाण वठी खाई लंडन में न्यूयॉर्क मोकिलीनि, दुबई मोकिलीनि त हू तव्हांजो जिन खे तव्हां वोट बि कोन ॾिना उहो तव्हांजी परवाह छो कनि? फ़ाइदा परवाह हुननि खे त वोट कोन मिलिया आहिनि, हू पंहिंजे लाइ सोचींदा, एमक्यू वारा सदन लाइ सोचींदा। तव्हांजे लाइ केरु सोचींदा? तव्हांजे लाइ सोचिया ही फ़क़ीर। उन फ़क़ीर जो वस कोन्हे पिया हलंदा, बेटा वस कोन्हे पिया हलंदा। इक़्तिदार में वस हिते वस हले थो, पर असेंबली में आउं तव्हां लाइ कानून साज़ी कयां, उहा कानून साज़ी जो मूंखे तव्हां इख़्तियार कोन ॾिनो। कानून साज़ी लाइ जिन जो इख़्तियार ॾिनो अथव उहे नेब खां लिखंदा वतन। उन्हनि खे नेब ईअं पई डोड़ाए जीअं उठ कुट जो आहे पतण ते। हिकिड़े पासे राति जो रहनि था, चाप खणी वठनि था, खोजड़ो चुपड़ी भित चापी ॿिए पासे भॼी था वञनि, वरी ॿिए पासे वञे थो, वरी खोजड़ो चुपड़ी हेॾा भॼी था वञनि। हू त गोयनि में हाणे उन तव्हांजो धणी धोड़ी कराई कोन्हे, तव्हां बिजा तीर बिजायो, ये अदियूं वेठियूं आहिनि बिजा तीर बिजा, तव्हीं त कोन आहियो। पर जेके ॿियूं हज़ारे अदियूं वेठियूं आहिनि जिनखे इनकम सपोर्ट प्रोग्राम जी कैमरा ॾेखारी अथनि त मथां कैमरा में ईंदो, पोइ तूं वोट हेॾा ॾींदीअ, पोइ तुंहिंजो कार्ड कटिजी वेंदो। उहा जेका मखलूक विहारे छॾी अथव, उहा मखलूक डप में उन्हनि जे करे हाणे टपड़ तव्हां सभु हलिया आहिनि। तालीम तव्हांजी तबाह थी वई। तालीम किथे आहे सिंध में? तालीम किथे आहे? एडिशनल सेशन जज ने एग्जाम कयो, हिकिड़े माण्हूअ जज जो इम्तिहान कोन पास कयो। पब्लिक सर्विस कमीशन आहे, सुप्रीम कोर्ट सॼी रिज़ल्ट रद्द करे छॾी। मेडिकल में ॾिसो पिया छा पिया थियनि, न्याणियुनि सां ॾिसो पिया निमिरता सां इंसाफ़ छो कोन? निमिरता की बदनसीबी है जो हिकिड़े अहिड़े कॉलेज में वड़ी पढ़ी जो वाकई हिकिड़े अहिड़े शख़्स जे पोयां उन कॉलेज जो नालो
जो जेडी मतलब जाति की गाल अचे तो फलाणे कॉलेज में पढ़ंदड़ छोकरी तेने करे चऊं त इन कॉलेज जे नाले की बदनामी थींदी तेने करे चवंदा हुकुमराननि की बदनामी थींदी तेने करे निम्रता जो केस दबाए सरकारी 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 ताजे निम्रता जे माइटन के तो दबाए गयो आ विसो ते चयो मान वनी मीरपुर मातले गोठकी के मुझे बाबा सिंधी मानू चवंदो आ मुर्शिद साईं पीर सगोरा बाबला सरदा साईं पर जे पुट मरी विंदो आ सही आ थी है खजी विंदी है तो उनला चवंदा मुर्शिद पंहिंजी जाइ ते तू असा जो बुजुर्ग आई वडो आई पर न छोकरी के या छोरे के मारी ना सही गैरत के मामले हाणे तवी गलत आई गलत तरीक़ो पर चवण ये पुछे तो मुर्शिद पीर पीर हाणे ही चवंदा असा जी छोकरी मरी वई गुरु मने करे गई अब गुरु मने करे गई के सही पोइवारी न करे अब कहिड़ो गुरु आ जेको चवंदो छोकरियूं मरण ॾियो के सही पोइवारी कोन कंदासीं यो जेके गुरु चवन था त न्याणियूं मरण ॾियो ये गुरु न आहिनि ये 2 नंबर आहिनि ये ठगन ये न्याणियुनि जे कातलनि जा सौलतकार आहिनि हिसाब थियणु खपे निर्मिता जो हिसाब थियणु खपे कंहिं बि न्याणी सां बदतमीज़ीअ जो जेके ॿार अॻुवा थियनि था पर इहो डपु न विझो सिंधी न्याणियुनि खे त बाबा बगड़ वेठा आहिनि रिछ वेठा आहिनि शींहं वेठा आहिनि यूनिवर्सिटी न वञिजो उस्ताद सभु 2 उस्ताद 1000 में हूंदा 10 हूंदा मदरसे में वेठा आहिनि जेके वेठा ॿारनि सां ज़्यादती कनि पोइ मुंहुं मल्हायो न त मदरसनि में न वञो 10 त वकील बि 2 नंबर हूंदा 10 डॉक्टर बि हूंदा जेके 10 डॉक्टर कोई कोन हूंदा डिग्री कोन हूंदा ग़लति सुई हणंदा हूंदा पोइ पाण चऊं था त बाबा न्याणियूं ऐं मर्दो इस्पतालनि में न वञो बगड़ वेठा आहिनि उते त डॉक्टर ॾांहुं वञूं था त पोइ सिंधी आउं अपील थो कयां तव्हां सभिनी खे जेके ही प्रोग्राम ॾिसनि पिया लाइव सिंध जे न्याणियुनि खे यूनिवर्सिटीज़ में वञण खां न ॾेजारियो सिंध जे न्याणियुनि खे पढ़ाई खां न ॾेजारियो दहशत सदा माहौल पैदा न कयो हिननि दहशतगर्दनि ऐं गुंडनि जो जवाब इहो आहे त न्याणियूं 100 में उहे 1000 में वञनि जो कंहिंजी मजाल न पए यूनिवर्सिटी में अचनि न्याणीअ खे दहशत सदा करण जी आओ आओ हिन मौके ते पाकिस्तान की अदलिया के गुजारिश को कया त सिंध में इन गाल जो रुगो इंतजार न कयो त केर पैसा खाई वठे पोइ उनखे न पकड़े जेके ऑन गोइंग प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि खे ट्रांसपेरेंट बनायो ही जेके करोड़ रुपया बहरिया जा अरबे रुपया अचनि था ये सिंध हुकूमत के ॾियण जे बजाय सिधो ज़िलनि खे ॾेई उते सेशन जज उते साफ़ी उते चेंबर ऑफ कॉमर्स एग्रीकल्चर जे अॻुवाणीअ में अदलिया जी निगरानी में पाणीअ जा ड्रेनेज जा तालीम जा हेल्थ जा प्रोग्राम शुरू कयो एड्स के खिलाफ सुजागी पैदा कयो HIV के खिलाफ हेपेटाइटिस के खिलाफ अदलिया पुछे त हेपेटाइटिस ऐं HIV ते सिंध में कहिड़ो कम पियो थिए अदलिया पुछे त सिंध जे न्याणियुनि लाइ तालीमी इदारनि खे कीअं महफूज़ बनाइजे आओ गुज़ारिश थो कयां सिंध जे समूरनि पॉलिटिकल पार्टीज़ के त MQM PTI या पीपल्स पार्टी जेकॾहिं को बि सिंध जे विरहाङे सिंध जे अमन ख़राब करण सिंध जी वहदत ते वार वारो को बि मंसूबो का बि साज़िश आणीनि त हू उनखे रद्द कनि क़ौमी असेंबली जी सीट हुजे सेनेट जी सीट हुजे सूबाई असेंबली जी सीट हुजे उनखे जूते जी नोक ते रखी उनखे लताड़ी छॾीनि असेंबली खे थुक हणी छॾे ॾियनि इक़्तिदार खे थुक हणनि जॾहिं सिंध जे वहदत जो मामिलो अचे ऐं आख़िर में आउं तव्हां जे ज़रिए ॿुधाइण थो चाहियां सॼे पाकिस्तान के सॼे मुल्क के 22 करोड़ माण्हुनि खे ॿुधायो उन्हनि खे त जेको सिंध विरहाईंदड़नि जो यार आहे जेको MQM जो यार आहे जेको फरूख़ नसीम जो यार आहे जेको
तैयारी जो यार जेको फर्ज नसीब के वजीर बनाईंदड़नि जो यार ऐं आख़िर में ऐलान कयो त नारे 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 सिंध नारे 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 सिंध जीअं सिंध जीअं हिन पाकिस्तान जा 22 करोड़ मज़लूम पोरत पाकिस्तानी जीअं हिन मुल्क जूं न्याणियूं जीअं क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन जीअं सिंध जा हारी जीअं सिंध जा आबादगार मूं हींअर चयो आहे मरकज़ी सदर सिंधी हारी तहरीक खे बल्कि तजवीज़ी हुनर ॾिनी मूं हुनखे हिदायत कई आहे त सिंध जे हर ज़िले में हारनि आबादगारनि जूं कॉन्फ्रेंसिस कयो हारियाणू खणो सिंध जे ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर में वञी सिंध जे वहदत लाइ सिंध जी ज़राअत लाइ सिंध जे पाणीअ लाइ सिंध जे नाणे लाइ सिंध जी तालीम लाइ ऐं सिंध जे सिहत लाइ माण्हुनि खे बेदार करे सिंध जी क़ौमी अवामी